बाबा दे जियो जियो मौला अली पंहिंजे वेड़े में आयो आहे मुंहिंजी सैर मिसाल बा अली मौला आलिया सैर खे खयो आहे पंहिंजे हथ ते कदर कजो जनाब आलिया खे खयो अथसि ही खणी करे मुंहिंजो वाली विलायत कायनात जो अमीर ॾिनी रब पाक आहे मूंखे ॾिनी रब पाक आहे मूंखे गनीमत मुझे काबे जो सरदार मुझी सैन के खणी करे जावे तो ॾिनी रब पाक आहे मूंखे गनीमत मुझे आलिया ॾिनी रब पाक आहे मूंखे गनीमत मुझे आलिया ॾिनी रब पाक आहे मूंखे गनीमत मुझे आलिया अलिया के अता कई जो खालिक आहे ही नेमत मुझे आलिया ही डायरेक्ट कुरान का वधीक समझो कुरान ही आहे कुरान ही आहे कुरान ते मुझो हथ है मुझे तकरीबन 13 का 14 डायरियों कसीदन जी होंदियों एडी मिसरा मकरे ना लिखी ताके खबर आ मां जे कदमन में जन्नत आ वाह जियो बेशक मगर अली चाहे तो मुंह वाली जी जन्नत थी जे कदमन में नहीं गाला सरकार चाहे तो खुदा मां जे कदमन में जन्नत रखे हे किस्मत फकत मां खालिक लिखे और सलाम रखे खुदा मां जे कदमन में जन्नत रखे हे किस्मत फकत मां खालिक लिखे खालिक फकत पे रखे हे जन्नत मुझे आलिया जन्नत मुझे आलिया सरकार चवे तो ज़माने में औलाद जी थी अदौलत मगर थी पिए दे लाए आहे रहमत औलाद पिए जी दौलत आहे मगर थिए गुफ्तगू ना ये काफी ना खायो बाबा हर आजाद आपके मुझी नजर आ गई है मुझे साइंस के कसीदे के इग्नोर ना करो बाबा ही मेहनत असलियो साल मेहनत कया तो शहर में हो जा बन्नी ते हो जाए कि रस्ते ते हो जा मुझे जहन में सजो दी रुबाई और कसीदा है मुझे मेहनत ये नजर है कि जो ज़माने में औलाद थी जी अदौलत मगर थी पिए जे लाए आहे रहमत खुद पे लाए गनीमत आहे रहमत मुझे आलिया मौला सलाम रखे जनाब सरवर कौन जय उम्मे अबीहा ये थी मुझी मां मौला अली बजाए तो ही उम्मे अबीहा मुझे आए ज़ैनब इज़ारा रिज़ात मुझे आए ज़ैनब मौला सलाम दे तो अली खामोशी की कुर्बान हो जाए ही उम्मे अबीहा नहीं आए ज़ैनब इज़ारा रिज़ात मुझे आए ज़ैनब विलायत रिसालत
रब